हाँ बाबा, बस ज़मीन जे लाइ जेके बि शयूं आहिनि, ॿिज वग़ैरह सभु ई मां ऑर्डर करे छॾिया आहिनि। ठीकु आहे। वॾेरा साईं अलाज नावत ख़ैरात जो, तव्हांजे बचनि जो ख़ैर। अड़े अबा, इन निभागे खे त कट, सुबुह ई साण अचे दर वॼायो अथसि। जी साईं। बाबा हलाल छो गोड़ कयो अथई? बाबा अलाज नावत ख़ैरात बाबा। ना आहे ख़ैरात साईं, मसरूफ़ आहे साईं। बाबा साईं सां ज़रूरी मिलणो आहे, कमु आहे हुन में। महिरबानी कयो, मिलायो बाबा साईं। तर्स मां साईं पुछी अचां। अच्छा साईं, फ़क़ीर चवे थो त 2 मिंट साईं सां ॻाल्हाइणो आहे, चओ त सॾु ठीकु आहे, मोकिलीस। अच बा हल। हाँ बाबा, चओ छा मसलो आहे? वॾा साईं, तव्हांजे बचनि जे सिर जो ख़ैर बाबा। वॾेरा साईं, अर्ज़ु आहे मां हिते जो हिते मरी वञा त तव्हां छा कंदव? बाबा तुंहिंजो गुसल कराए, कफ़न पाराए, क़ब्रिस्तान में वञी दफ़नाईंदुसि, ऐं उन खां पोइ तोखे बख़्शराइण लाइ तर वारनि खे ख़ैरातरी मानी खाराईंदुसि। वॾेरा साईं, इहो कफ़न जो कपिड़ो मूंखे जो, मां पंहिंजो जिस्म ढकियां। जेतिरो ख़र्चु ख़ैरात जे लाइ कंदा उहो मूंखे जो, त मां धंधो दाड़ी कयां। फ़क़ीर यार, तुंहिंजी इन ॻाल्हि मूंखे इलाही कुझु सोचण ते मजबूर करे छॾियो आहे। तो जेको चयो उनजो मक़सदु त इहो ई निकितो त असां माण्हू मज़ारनि ते चादरूं त चाढ़ियूं था, पर कंहिं ग़रीब जो उघाड़ो तन नथा ढके सघूं। असां मरण खां पोइ ख़ैरातूं त कयूं था वॾा ख़र्च करे, पर कंहिं मिसकीन जो पेट नथा भरे सघूं। असां पंहिंजी शान ऐं शौक़त ऐं ऊचो नाव रखण लाइ करोड़े रुपया ख़र्च करे वॾियूं दावतूं, वॾियूं ख़ैरातूं कयूं था, पर कंहिं बेसहारा जो सहारो नथा बणिजो। अॼु तो मूंखे इहो अहसासु ॾियारियो आहे त असां जहिड़े ई ग़रीबनि जो सहारो बणिजूं, उन्हनि जे दुख सुख खे पंहिंजो सम्झूं, उन्हनि सां हमदर्दी जो इज़हार कयूं ऐं ग़रीबनि जी मदद कयूं, फलाही इदारा खोलियूं, तालीम लाइ कुझु कयूं, सिहत लाइ कुझु कयूं, त जीअं ग़रीब को रुली न सघे, बेसहारा न थिए। अॼु तो मुंहिंजे अंदर जे इंसान खे जाॻाए छॾियो आहे। इंसानियत खे ज़िंदा रखण लाइ इहे सभु कम करणु ज़रूरी आहिनि, तमामु घणो ज़रूरी आहिनि। ऐं मां इहो पैगाम ॾियणु थो चाहियां त मूं वांगुरु हर वस वारे खे पंहिंजे वस आहर ग़रीबनि जी मदद करणु घुरिजे। कमदार वञ, अंदरां 50,000 रुपया खणी आ ऐं हिन खे अचे ॾे त को कारोबार करे पंहिंजे बचनि जो पेट पाले सघे। वञ बाबा वञ।